नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे कपरो में ख़बर ॾींदा हलूं त कपरो लॻ कुंभ वाटर जे हारी क़रशि क़ौली जे पुट परासराम जा हथ पेर सुन थी विया आहिनि। हथ पेर कमु करणु छॾे विया आहिनि। वारसनि पारां पोलियो जो शक ज़ाहिर कयो वियो। वारसनि पारां नींगर खे कपरो जे सिविल अस्पताल मुंतक़िल कयो वियो। नींगर जे वालिद क़रशि क़ौली जो चवणु आहे त असीं मज़दूर आहियूं, मज़दूरी करे पंहिंजे बचनि जो पेट पालींदा आहियूं। नींगर जी अहिड़ी हालत मूंसां ॾिठी नथी वञे। आउं चूंडियल नुमाइंदनि तोड़े वसवारनि सां अपील थो करियां त मुंहिंजे नींगर जो इलाज करायो वञे जीअं हू आम ॿारनि वांगुरु पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे सघे। परासराम कॾहिं खां हिन जा हथ पेर जेके कमु छॾे 4-5 ॾींहं थिया। अच्छा, हली फिरी कोन थो सघे हाणे? ऐं किथे वेठा आहियो? कुंभ वाटर छा कंदा आहियो? मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।